चौधरी कादर पंजी कुदरत सी कायम है कदीम वाली वाहिद वहदहु राज़िक रब रहीम सो सारा है चौधरी चई हमद हकीम करे पाण करी जोड़ जोड़ जहान। अॼु इन परोकार तकरीब जी महिमान ख़ास साईं तलत साहिब सदर कोहर वेलफेयर एसोसिएशन असांजो मोहतरम सगा जो सेक्रेटरी जनरल साईं ख़ालिद हुसैन चन्ना साहिब, डिप्टी सेक्रेटरी साईं जावेद उनर साहिब, सेक्रेटरी हेल्थ साईं रफ़ीक मंसूरियो साहिब, साईं अब्दुल रसूल सुमरो साहिब ऐं असांजो हेठि सिगा ब्रांच पार्टी जो सदर साईं आज़म मेमून साहिब, साईं हमाद साहिब जन जेको आहे हीउ सॼो हिते कमु कयो ऐं असांजे बुटा वेलफेयर एसोसिएशन जा जेके अॻवान ऐं उन सां गॾोगॾु काज़ी साहिब जा हेॾी शहरो शाइरी कई आहे तमामु घणी ऐं हिन ब्रांच जे सदर साईं असलम खोसो साहिब, साईं जनरल सेक्रेटरी साईं अब्दुल सत्तार भुट्टो साहिब, साईं नायब सदर साईं अब्दुल्ला दुरोई साहिब ऐं उन सां उनजी गॾु टीम ऐं हितां जा जेके असांजा मौजूद साथी वर्कर अस्सलाम वालेकुम। जीअं त सभिनी तमामु सुठियूं ऐं बहितरीन तक़रीरूं कयूं ऐं ॿुधायूं। असुल कमु आहे ख़ल्क़ ख़िदमत करणु। जीअं हिते असांजे रफ़ीक साहिब शेर पढ़ियो ॿियनि पढ़ियो त रोज़ा निमाज़ूं पिणी चङो कमु पर अञा को ॿियो फ़हम असां फसी करी कई। क़ुर शरीफ़ में आहे हक़ूक़ अल्लाह ऐं हक़ूक़ इबाद, अल्लाह जा हक़ ऐं बंदनि जा हक़। अल्लाह साईं चए पियो त जेके रोज़ा निमाज़ूं आहिनि इहे अल्लाह जा हक़ आहिनि, ॿिया बंदनि जा हक़ उहे ख़ल्क़ ख़िदमत करण सां आहिनि। ख़ल्क़ ख़िदमत करण खे अल्लाह साईं वधीक पसंदि थो करे। अल्लाह ॾाही मथियां ॾाहियूं दुख ॾिसनि। जेके ॾाहा माण्हू आहिनि, जेके शऊर रखंदड़ माण्हू आहिनि, जेके समाज जी ख़िदमत करण में ईमान रखनि था, ख़ल्क़ ख़िदमत करण जी में ईमान रखनि था, असुल उहो आहे हक़ूक़ इबाद। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन 1972 खां वठी कमु करे पई, जंहिंजो ख़ासि मक़सदु आहे ख़ल्क़ ख़िदमत करणु, जंहिंजो ख़ासि मोटो इहो आहे ख़ल्क़ ख़िदमत करणु। पोइ उन में तइलीम हुजे, सिहत हुजे या समाजी खेत्र में केतिरियूं ई ॿियूं जेके ॻाल्हियूं आहिनि। समाज में जिथे फ़र्ज़ु कयो हिते असां साईं गौहर शाही जो ई हिते पंहिंजो आस्थानो आहे, दरबार आहे, हिते आया आहियूं। हिते जेकॾहिं साईं गौहर शाही ख़ल्क़ ख़िदमत करे थो त इहो अज़ीम दर्जो आहे। मां साईं सां हाणे बि हिते कुझु ॻाल्हियुनि में कयूं था वञूं साईं, भला हिते ॿियो बि कुझु तइलीम जे हवाले सां बि कुझु कयो पिया, चई न उहो कोन पिया कयूं, हाली असांजी दरबार आहे जंहिंमें निमाज़ रोज़ो इहो हले पियो। मां चयो साईं जेकॾहिं तइलीम जे हवाले सां जेकॾहिं थिए त इहो बि तमामु वधीक अफ़ज़ल आहे। त हाणे असुल ॻाल्हि इहा आहे ख़ल्क़ ख़िदमत करण जी जज़्बे सां अॼु ही जेका असांजी आहे कैंप आहे। मां 4 साल अॻु सिगा जो मरकज़ी सेक्रेटरी हेल्थ बि रहियो आहियां ऐं पूरी सिंध में असां जेको आहे सो कैंपूं हणाईंदा आहियूं। उन में हज़ारे माण्हुनि खे बग़ैर कंहिं पैसे ॾोकड़ जे, बग़ैर कंहिं ॻाल्हि जे उन्हनि खे मुफ़्त लेंस, खाधो पीतो, दवाऊं, हर शइ जेको आहे सो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जी तरफ़ खां असां उन्हनि खे मुफ़्त। असांजा वॉलंटियर जेके आहिनि 9000 खां असांजा वधीक वॉलंटियर आहिनि जेके बग़ैर कंहिं लालच जे, बग़ैर पघार जे ही ख़ल्क़ ख़िदमत कंदा रहनि था। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त 1972 खां वठी हे 2020 साल हले पियो त ही असांजी इहा हिकिड़ा दोस्त अचनि पिया वॉलंटियर, ॿिया वरी वञनि पिया।
त इहो जज़्बो असांजो हलंदो हले पियो ऐं उमेद आहे त इन ई जज़्बे सां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन हींअर तइलीम जे हवाले सां असांजा 22 रोशन तारा स्कूल आहिनि। असां सिगा ब्रांच जे साथियुनि खे हितां जे बि साथियुनि खे जेको आहे असां अब्दुलसत्तार भुट्टो, असलम कोसो ऐं असांजो बिरोही साहिब खे बि चवंदासीं त जेकॾहिं हिते बि हिकिड़ो रोशन तारा स्कूल जेकॾहिं खोलनि त तमामु ख़ुशी थींदी ऐं उन में असां सिगा मर्कज़ में भरपूर साईं वारनि सां ताउन ऐं सहकार कंदासीं। ऐं हीअ आहे कैंपूं हिते मां बि हिते अचा वञा पियो त हिते स्किन जी बीमारियूं ऐं साई जी बीमारी तमामु घणी आहे। साई जी बीमारी साइलेंट किलर आहे। जंहिं माण्हू खे अॻे थी का ख़बर नथी पवे त हिन खे साई आहे, जॾहिं हुनखे लिवर सेरोसिस थी थो वञे, जेरे में पाणी भरिजी थो वञे, पोइ थो हू चवे त मूंखे हाणे साई आहे। त असां हिकु दफ़ो मां या चऊं था त असांजे रफ़ीक साहिब खे बि त असां हिते हिकिड़ी साई जी कैंप बि हणाईंदासीं, उन में स्क्रीनिंग कराईंदासीं, उन में वैक्सीन बि कराईंदासीं। इहा बि जल्दी जेको आहे सो हिते असां DHO साहिब सां ताउन करे हिते असां स्क्रीनिंग बि कराईंदासीं ऐं उन ई में वैक्सीन जा टुका बि जेके आहिनि उहे बि लॻाइनि। छाकाणि त असांजे हींअर त कोविड-19 कोरोना आहे, उन जे लाइ त सॼी गवर्नमेंट पूरी दुनिया उथी पई आहे, पर असां हिते जेके साइलेंट किलर बीमारियूं आहिनि, साई आहे, एड्स आहे, उन ई ते असांजो को ध्यानु कोन्हे, का ॻाल्हि कान्हे त कीअं बि तरह माण्हू वीचारा रोज़ानी। हाणे असां वटि डिस्ट्रिक्ट हेल्थ इंफॉर्मेशन सिस्टम आहे, उन ई में रोज़ तक़रीबन ज़िले जेकॾहिं जामशोरो जी जेकी रिपोर्ट आहे उन ई में रोज़ 27 माण्हू 28 माण्हू साई जे विघे मरनि था। पर उन ई खे असांजी गवर्नमेंट खे माना इहो न आहे त उहे जेके आहिनि रोज़ जेके मरनि था त उन्हनि जे लाइ छा हिकमत अमली जोड़िजे, छा कजे, उहो असां वटि अञा को बि प्लान कोन्हे। बसि हाणे ॻाल्हियूं काफ़ी घणियूं आहिनि। मां जस थो ॾियां साईं हमाद साहिब खे, साईं तलत साहिब खे ऐं हितां जे असांजी कोटड़ी ब्रांच जे साथियुनि खे जंहिं ही ख़ैर जो कमु कयो ऐं उमेद आहे त इहा हर साल कैंप लॻंदी रहंदी। साथ सलामत, सिंध सलामत, सिगा सलामत। वॾियूं महिरबानियूं।